मुंहिंजा महबूब साईं हाणे त कराची खे छॾे वरी आहे ॻोठ छा जो बरसात जी बि मौसम लॻी पई आहे ऐं मथां ईद बि अचण वारी आहे। आज किन माण्हुनि से पंहिंजे महबूब खे छा पियो चए ओ वरी आहे जाली मुल्क पंहिंजे ते मींहुं पियो हिते वसे वरी आहे मिठो मुल्क पंहिंजे ते मींहुं पियो हिते वसे हाणे छॾ कराचीअ खे मथां ईद पई हाणे अचे हाणे छॾ कराचीअ खे मथां ईद पई हाणे अचे हेतिरा ॾींहं ॾुखिया सुखिया मुंहुं तोखां सवा छॾ कटे हेतिरा ॾींहं ॾुखिया सुखिया मुंहुं तोखां सवा छॾ कटे हाणे छॾ कराचीअ खे मथां ईद पई हाणे अचे हाणे छॾ कराचीअ खे मथां ईद पई हाणे अचे।